हाला पुराणा भरिसां सिंधु दरिया ते गुल निछावर करे गीत गाए भेटा पेश कई वई आहे। JWC जे सॾ ते सिंधु में गुल निछावर करे सिंधु दरिया मथां चोलिस्तान केनाल समेत 6 तकरारी केनाल अॾण ऐं कारपोरेट फार्मिंग जे नाले ते लखें एकड़ ज़मीनूं निजी कंपनियुनि हवाले करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। JWC ज़िले बटियार जे सदर सीनियर सहाफ़ी मुमताज़ अली बिलाल, सैयद गुलफाम शाह, हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे अॻुवाण रजब अली बोज़दार, अनवर बोड़ो, सलमान लगारी, सरदार अयाज़ मेमून, रशीद डेथो, सरदार प्रकाश सिंह, एडवोकेट मोहम्मद आसिफ राजपूत, मेहदी मेमून, नदीम मंगरियो, मुनीर आकाश चौहान, मोहम्मद जुमन चौहान, शमशाद राजपूत, अंसार मेमून ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त पाणी असांजे जीअण जो ज़रियो आहे। पंजाब सदाईं सिंध सां नाइंसाफ़ी कयूं आहिनि, सिंध जा हक़ खाधा आहिनि, पर हाणे पंजाब खे सिंध जे पाणी ते धाड़ो हणण जी हरगिज़ इजाज़त न ॾींदासीं। हिननि चयो त वफ़ाक़ सिंध मथां केनाल ठाहे सिंध खे बंजर बणाइण चाहिए थो ऐं बंजर ज़मीन खे आबाद करण चाहे थो, पर वफ़ाक़ जो इहो ख्वाब पूरो थियण न ॾींदासीं। वफ़ाक़ खे सिंध दुश्मन मनसूबा फौरी ख़त्म करण घुर्जनि। ॿी सूरत में जेसिताईं वफ़ाक़ ऐलान वापसि नथो वठे, एहतजाज जारी रहंदो। इन मौक़े ते सिंध ऐं सिंधु दरिया जी खुशहाली लाइ इज्तिमाही दुआऊं पिणु घुरियूं वियूं। सेखारे इस्लाम पठान पंजाबी पियो, दुश्मन खे दुश्मन न कंदासीं यादि कजो, पाण कहाणियुनि में हूंदासीं यादि कजो। पंहिंजी सिंधड़ीअ खे पियो फुरे धारियूं फुरे, वात पटे असीं वेठा आहियूं माठ करे। ओ छॾो निभागी निंड निभाई हथ गंढियूं, भॼायूं धरती दुश्मन खे डोड़ाए कढूं, हथ न पादर में विझंदासीं यादि कजो, पाण कहाणियुनि में हूंदासीं यादि कजो। हाणे बि जे ख़ामोश रहियासीं